जी उमेर रुबाब जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी सुबुह खां वठी हिन वक़्त ताईं जारी हुई। ॿुधणी खां बाद उमेर रुबाब चांडियो असां सां गॾु मौजूदु आहे। उनखां पुछंदासीं अदी अॼोकी केस जी जेका हली आहे उन में छा अॼोको थियो ऐं कहिड़ी डेट तव्हांखे बि मिली आहे? अॼु केस में ॾिसो त असां सुबुह सवेर आयासीं। हिन महिल तक़रीबन शाम थियण वारी आहे। आर्ग्यूमेंट्स पे हलिया तक़रीबन 6.5-7 कलाक आर्ग्यूमेंट्स हलिया। ऐं ॾिसो हिन केस में पुरमीद आहियूं असां। मुंहिंजे घर में हेॾो वॾो सान्यो थियो आहे। 3 प्यारनि जा जनाज़ा खणणु आसान ॻाल्हि न आहे। उनजे बावजूदि बि हिमत करे असां बीठा आहियूं। मां पंहिंजी जवानी जा 8 साल अदालतुनि खे ॾिना आहिनि इन उमेद सां त हिकिड़ो एग्ज़ाम्पल सेट थींदो, हिकिड़ो प्रेसिडेंट क़ाइमु थींदो पाकिस्तान जे लाइ, सिंध जे मज़लूमनि जे लाइ। त तव्हां ते अगरि ज़ुल्म थिए थो त तव्हां बर्दाश्त न कयो ऐं अदालतूं तव्हांजे लाइ हिकिड़ो प्लेटफॉर्म आहिनि। त मूंखे उमेदु आहे त अदालतूं बि इंसाफ़ करे ऐं यकीनन असां सुरखरू थींदासीं, छो त हीअ हक़ ऐं सच जी जंग आहे। ऐं हीअ जेको किरदारु रहियो आहे, तव्हां ॾिसो शुरू खां वठी हिकिड़ो हुसैनी ऐं यज़ीदी किरदारु। सो असां करबला खां इंस्पायर्ड आहियूं, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ात खां इंस्पायर्ड आहियूं ऐं इहा इन उमेद सां बीठा आहियूं त इंशाअल्लाह फ़तेह हमेशह हक़ जी थी आहे ऐं हक़ जी फ़तेह थींदी। यकीनन केस जो जेको स्टेटस आहे, केस मुकमल थी चुको आहे, गवाहियूं मुकमल थी चुकियूं आहिनि। अॼु तव्हां ॾिठो त तक़रीबन 6 कलाकनि ताईं हिन में आर्ग्यूमेंट्स हलिया डिफेंस साइड जी तरफ़ खां। ऐं हाणे नेक्स्ट तारीख़ ते असां उन्हनि खे जवाबु ॾींदासीं। ऐं हीअ जेके वकीलनि जा आर्ग्यूमेंट्स आहिनि यकीनन इहे हलंदा। हर जवाबदार जो वकील अची आर्ग्यूमेंट कंदो ऐं असां बि उन्हनि खे जवाबु ॾींदासीं ऐं उनखां पोइ उनजी फ़तवा अचणी आहे केस जी। त असां पुरुमीद आहियूं त इंशाअल्लाह अदालतूं जेके आहिनि इंसाफ़ कंदियूं, हिकिड़ो प्रेसिडेंट सेट थींदो, हिकिड़ो एग्ज़ाम्पल सेट थींदो समूरी सिंध, समूरे पाकिस्तान जे लाइ। त हिते जेको ज़ुल्म करे थो उहो बची नथो सघे। इंशाअल्लाह पुरुमीद आहियूं त अदालतूं इंसाफ़ कंदियूं ऐं क़ातिलनि जाबिरनि सरदारनि खे लगाम ॾींदियूं ऐं उन्हनि खे ॿुधाईंदियूं त एतिरो ज़ुल्म करणु कंहिंखे बि अलाउ न आहे। यकीनन हीउ हेतिरो वॾो ज़ुल्म थियो आहे। 3 घर भाती मुंहिंजा शहीद थिया ऐं उन्हनि जे इंसाफ़ जे लाइ मां बीठी आहियां। सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ु जेको मुंहिंजे बाबा अलम में बग़ावत बुलंद कयो बेसिकली, ऐं उन अलम में बग़ावत बुलंद करण त असां सां हेॾो वॾो सान्यो थियो, उहो ई अलम खणी करे बीठा आहियूं। इंशाअल्लाह सुरखरू थींदासीं, पुरुमीद आहियूं त हिकिड़ो मिसाल क़ाइमु थींदो। उहा असांखे 7 तारीख़ मिली आहे। इंशाअल्लाह ईंदासीं, परसूं कंदासीं। बाबा हर को हाणे केस जीअं वाइंड अप थींदो आहे न, हर वकील पंहिंजी दलीलूं पूरियूं करण जी कोशिशि कंदो आहे। त अञा बि मां सम्झां थो त असां वारे हिकिड़ो ई वकील आहे जंहिं अञा बि पूरी न कई, अञा वरी 20 तारीख़ ते वरी बि दलीलूं ॾींदा। सो इहो 7-8 कलाक असां त चवंदा हिकिड़े ॾींहं में जान छुटे। जेतिरो आहे जज साहिब जिन ते मर्ज़ी, ॿियो वरी वकीलनि ते आहे त उहे छा था पंहिंजी टाइम था वठनि। सॼे केस जे 7 साल जो हिते गुज़ारिया अथऊं त उन केस जो सॼो रिकॉर्ड ॿुधाईंदा न बाबा। अरे थोड़ा उर्दू में बताया। उर्दू में? हाँ। भला सिंधी में नथो अचेव या? चैनल उर्दू है भाई एक्चुअली डेट जो आज का दिन है उसमें थोड़ा प्रोसेस होता है, सारा प्रोसेस होता है। आज हमारे एक वकील ने अपना सारा प्रोसेस किया है, वो भी मेरे ख्याल में शायद कुछ टाइम कोर्ट का टाइम ख़त्म होने की वजह से तो वो नेक्स्ट डेट पे रखा गया है। तो कौन सी नेक्स्ट डेट है? नेक्स्ट डेट जो है 7 तारीख को, 7 तारीख नवंबर। जी हाँ। अब आए को भी सवाल। अच्छा सर, हिन केस सबब जी छा सियासी साख के को नुकसान मुझे अगर अॻिते हली हिन केस में छाजी सियासी साख आहे यार? ॻाल्हि ॿुध, मांजी ॻाल्हि ॿुधो थोरो, मांजी ॻाल्हि ॿुध। छाजी सियासी साख असांजी ख़राब थी आहे? अल्हम्दुलिल्लाह ॿई भाउर MP वेठा आहियूं। जे सियासी साख ख़राब थिया त टको पैसो त फ़र्क़ु अचे हा न। मुखालिफ़ कैंडिडेट 10,000 वोट बि कोन था खणनि। पोइ सियासी साख हिन में कहिड़ी ख़राब थी आहे? इहो हिकिड़ो ॾिसो, तव्हां हिकिड़े इल्ज़ाम आयो आहे, उनजो इल्ज़ाम जो इहो मक़सदु कोन्हे त मां ॾोही हुन में थी वियो। मुंहिंजा बाबा 7 साल इन ग़लति कूड़े करे, जीअं मां अॻे तव्हांखे चऊं त जीअं चवंदा पिया त असांखे नियापा था करनि, मां तव्हांखे चवां थो कुतो बि न वियो अथनि न वेंदो न। फ़ैसिलो आहे कोर्ट जो, कोर्ट में जेको फ़ैसिलो थींदो उनखे मोड़ ॾींदासीं। कूड़े खे कूड़ो घर ताणी कूड़ो करे छॾींदासीं, ऐं इंशाअल्लाह ताला सुरखरू थी त वेंदासीं। अदालत में अगर अॻिते हली बेगुनाह साबित थियो था त उन जो ज़िम्मेवार केरु को कंहिंखे तसवुर कंदो? ॾिसो, अदालत जे मूंखे बेगुनाह करे थी त जेको गुनाहगार जंहिं मूंखे मुंहिंजे मथां सोबत हई आहे या तोहमत हई आहे, उहा तोहमत वारो पाण पंहिंजे ईमान सां ॻाल्हाईंदो।